राणीपुर शहर जो तालीम के हवाले से पूरी सिंध में मशहूर है। इन शहर में मुझे दोस्त इरफान वसाण जी मेज़बानी हेठ मूँ राणीपुर जा मुख्तलिफ़ हंध घुमिया। इरफान चयो तो अचो मां तव्हांखे हिकु अहिड़ी जगह ते तो वठी हलां जंहिंखे ॾिसी करे तव्हांजी दिलि बाग बहार थी वेंदी। असां ॿई गॾिजी उन जाइ ते पहुतासीं जेको राणीपुर जो मशहूरु स्कूल मज़हर स्कूल हो। जीअं असां दाख़िल थियासीं त अखियुनि आॾो ॼण त को ख़ूबसूरत जहान अची वियो। रंगीन गुलनि, शादाब बागनि ऐं सफ़ाई सां जुड़ियल माहौल ॾिसी दिलि खे ॼण त आराम मिलियो, रूह खे ॼण त सुकून मिली वियो। बदकिस्मती सां जॾहिं मां हिन स्कूल में पहुतसि तॾहिं शागिर्द मौजूदु न हुआ, पर स्कूल जो माहौल, उन जी ख़ूबसूरती ऐं इंतिज़ामिया जी संजीदगी ॾिसी मूंखे उहा पक थी वई त हिते पढ़ंदड़ ॿार यकीनन ज़हीन मुस्तक़बिल जा तारा हूंदा। हिते हर ॿूटो ॼण त पढ़णु सेखारे थो, हर गुल ॼण त मोहबत ऐं अमन जो पैगाम ॾिए थो, हर कुंड कुर्छ ॼण त चवे थी तालीम इबादत आहे, इल्म ज़िंदगीअ जी सभ खां ख़ूबसूरत रोशनी आहे। 1985 में सोबेदेरे में प्रोफेसर कुर्बान अली मेमण हिन मज़हर स्कूल जो बुनियादु विधो। प्रोफेसर कुर्बान अली मेमण के 5 पुट आहिनि, जंहिंमें गुलाम सरवर, मज़हरुद्दीन, डॉक्टर इल्ताफ़ हुसैन, अफ़ज़ल कुर्बान मेमण ऐं सफ़दर मेमण शामिल आहिनि। 7 ब्रांचनि में हिन वक़्तु 8000 प्लस ज़ेरे तालीम शागिर्द आहिनि। हर साल हिन स्कूल मां हज़ारनि जी तादाद में शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं मुख़्तलिफ़ मेडिकल ऐं इंजीनियरिंग जे शोबनि में मेरिट जी बुनियाद ते सिलेक्शन पाईंदा आहिनि। अहिड़नि इदारनि जो वीडियो भरे करे मूंखे दिली ख़ुशी थींदी आहे। हिन राणीपुर जे मज़हर स्कूल जे तालीम जो सफ़र रवां दवां आहे, जेको मुंहिंजे ख़्याल में सदियुनि ताईं ईअं हलंदो रहंदो। मां अफ़ज़ल कुर्बान आहियां। मुंहिंजो तालुक़ु राणीपुर सां आहे हिन वक़्तु, ऐं असांजो इदारो मज़हर मुस्लिम हाई स्कूल राणीपुर, गंबड़, खैरपुर, मेहरापुर ऐं सोबोदरो में असांजी शाख़ूं आहिनि, ऐं जंहिंजो बुनियादु असांजे फादर प्रोफेसर कुर्बान अली मेमण रखियो हो 1985 में, तंहिं सोबोदरो में। तंहिंखां पोइ असीं 1996 में राणीपुर आयासीं। राणीपुर में बि बुनियादु रखियूं ऐं मुंहिंजे फादर जी का डेथ थी, उहा 2006 में थी। उन खां बाद में असां ॿीहर सोबेदरे, गंबड़, मेहरापुर ऐं हाणे लास्ट ईयर खां खैरपुर में बि असांजी ब्रांचूं आहिनि, उहे शुरू थी वियूं आहिनि। मज़हर स्कूल सिस्टम जी डॉक्यूमेंट्री ठाहे करे मूंखे दिली सुकून मिलियो। स्कूलनि सां मुंहिंजो चाव आहे, किताबनि सां मुंहिंजो प्यार आहे, ऐं अहिड़नि इदारनि जा वीडियोज़ भरे करे मां फ़ख़्रु बि महसूसु कंदो आहियां। मूंखे दिली सुकून बि मिलंदो आहे ऐं हिननि जायुनि ते मूंखे तमामु घणो मज़ो ईंदो आहे।